नाज़रीन, सोभोदेरो मां रिपोर्टर ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ तफ़सील मूजिब सोभोदेरो लॻ ॻोठ सोनो सामटियो जे रहवासी सुहेल उर्फ़ अरमान सामटियो पंहिंजी घरवारी मुस्मात खुर्शीद ख़ातून नींगरी ज़ोया अली मुस्मात रशीदा सामटियो वारनि मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। सुहेल उर्फ़ अरमान सामटियो मीडिया वारनि खे दाहींदे ॿुधायो त मूंखे अॼु फ़ोन ज़रिए सोभोदेरो शहर जे मीरनि वारे रेस्टोरेंट होटल ते घुरायो वियो, जिते मां वयुसि त उते अज़ीम लोहाज, गुलाम अब्बास चुणियो समेत 15-18 माण्हू हुया, जेकी मूंखे सरेआम ॾींहुं ॾिठे जो ज़बरदस्ती होटल तां मोटरसाइकिल ते खणी पंहिंजी ओताक में पहुता, जिते हथियारनि जे ज़ोर ते मूंखां हिकु स्टाम्प पेपर ते लिखारायो त मां नींगरी ज़ोया अली धीउ मोहम्मद अज़ीम लोहाज जे हवाले कई। उन बाद अज़ीम लोहाज गुलाम अब्बास चुणियो वारनि काफ़ी तादाद में माण्हुनि खे साण करे मुंहिंजे सोहरे काइमुद्दीन चुणियो जे घर ते हमिलो करण विया, जिते मुंहिंजी घरवारी मुस्मात खुर्शीद ख़ातून ऐं उन जी धीउ ज़ोया पिणु मौजूदु हुया। मां उतां निकिरी यकदम अहिड़ो इतला एसएचओ सोभोदेरो अख़्तियार हुसैन मंगरियो खे ॾिनो, जंहिं फ़ौरन मूंखे पुलिस ॾिनी। जॾहिं पुलिस ॻोठ लाल बख्श चुणियो पहुती त मोहम्मद अज़ीम लोहाज औरतुनि ऐं ॿियनि माण्हुनि सां गॾिजी पुलिस सां झेड़ो करणु शुरू करे ॾिनो त मां वझ वठी पंहिंजी घरवारी ऐं नींगरी ज़ोया खे वठी पंहिंजे ॻोठ लिकी छुपी पहुतुसि। हिन वधीक चयो त मूं मिस्कीन ते मोहम्मद अज़ीम लोहाज केतिरा ई कूड़ा केस करे अज़ियतूं ॾिनियूं आहिनि ऐं केतिरनि ई सालनि खां ज़ुल्म करे रहियो आहे। मां हिन खे चयो आहे त मुंहिंजो नींगरी ज़ोया सां वास्तो कोन्हे, उहा पंहिंजी माउ खे नथी छॾे, अदालत वञ तोसां हले त मूंखे इनकार कोन्हे। नींगरी ज़ोया अली चयो त मां पंहिंजी माउ सां गॾु रहंदसि, अज़ीम लोहाज सां न वेंदसि। मुस्मात खुर्शीद चयो त मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु मूं ते ज़ुल्म कंदो हुयो, जंहिं सबबु तलाक वरिती। मुंहिंजी न्याणी ज़ोया कुझु महीननि जी हुई, जंहिंखे मूं पालियो आहे। हिन जो बाअसर माण्हुनि सां वास्तो आहे, जंहिंजे ज़ोर ते ॾाढा ई ज़ुल्म करे थो। मुतासिर आईजी सिंध DIG सखर SSP खेरपुर खां तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे।